शांगला में बस ते आपघाती हमलो 5 चीनी शहरन समेत 6 ॼणा मारिजी विया। डीआईजी मालाकन मूजिब आपघाती बमबार चीनी शहरन जी गाॾीअ सां बारूद सां भरियल कार टकराए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीनी सिफारतखाने पहुतो। हमले में 5 चीनी शहरन जे मारिजण ते ताज़ियत। वज़ीर आज़म चयो त मूं समेत समूरी क़ौम जूं हमदर्दियूं मारिजी वियल चीनी शहरन जे वारसनि सां गॾु आहिनि। पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण वारनि दुश्मन जे नापाक इरादनि खे कामयाब थियण न ॾिबो। वाक़े जे आला सतह जांच कराए दहशतगर्दनि ऐं सहूलतकारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। धमाके बाद घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि चीनी सिफारतखाने पहुची अख़्तियारनि खे धमाके जे तफ़सीलनि बाबति आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मज़म्मत। बुज़दिलाणनि कार्रवाइनि जो मक़सदु मुल्की अंदरूनी सलामती वारी सूरतहाल खे गैर मुस्तहकम करणु आहे। ग्वादर ऐं तुर्बत में सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाया। बदकिस्मती सां बचाव में 5 चीनी शहरनि समेत 6 बेगुनाह माण्हू मारिजी विया। अहिड़ियूं कार्रवाइयूं फोर्सेस जे अज़म खे ख़तमु नथियूं करे सघनि। ISPR शांगला हमले ते बयान जारी कंदे चयो आहे त पूरी क़ौम पंहिंजे चीनी भाइरनि सां गॾु बीठल आहे ऐं दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाइनि जे बिना फ़र्क़ जी मज़म्मत करे थी। दहशतगर्द हमले में बिन्ही मुल्कनि जे मुतासिरनि सां अफ़सोस जो इज़हार करियूं था। पाकिस्तानी अख़्तियारियूं हमले जी मुकम्मल जांच कनि। शांगला हमले ते चीनी सिफारतखाने जो बयान। चीनी सिफारतखाने जे तर्जुमान जो चवणु आहे त चीनी सिफारतखानो ऐं कौंसलखानो दहशतगर्द हमले जी मज़म्मत कनि था। हमले जी मुकम्मल जांच कई वञे। सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में पाक नेवी जे अॾे PNS सिद्दीक़ ते हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ऐं पाक नेवी जे जथनि असासनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाईंदे हमलो कंदड़ 4 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। फायरिंग जी ॾे वठ में FC जवान 24 वरनि जो नौमान फरीद शहीद थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां तुर्बत नेवल एयरबेस ते दहशतगर्द हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मुलाक़ात। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं। रमज़ान उल मुबारक में अवाम खे रिलीफ पहुचाइण वारनि क़दमनि ते बि वीचारियो वियो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां मुल्क खे पेश मसइलनि खे कढण लाइ अज़म जो इज़हार। कशकोल लेके अब तो कशकोल ना भी लेके जाएं तो अगले कहते हैं कि कशकोल इनके बगल में है। बिल्कुल अंबार लगा हुआ पहाड़ है कर्जों का, उसको कर्जे उतारने हैं, कर्जे लेके हम तनख्वाहें दे रहे हैं। तो कहने का मतलब ये है कि ये कर्जों की जिंदगी कब तक गुजारेंगे हम, कब तक? तो अगर हमने कर्जों से छुटकारा हासिल करना है और अगर हमने एक इज्जत की जिंदगी बसर करनी है तो फिर एक ही रास्ता है कि हम यकजा दो कालिब यकसुई के साथ इकट्ठे हो जाएं। केसी ताईं कर्ज़नि वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। हालतूं अहिड़ियूं थी वयूं आहिनि जो कशकोल न खणी वञूं तॾहिं बि अॻियां सम्झंदा आहिनि त कशकोल खणी आयो हूंदो। खसारे में हलंदड़ इदारनि खे तेज़ी सां खनखाए वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में टैक्स एक्सीलेंस अवार्ड तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त मुल्की इस्तेहकाम लाइ IMF प्रोग्राम में विया आहियूं, कर्ज़ वठी पघारूं ॾेई रहिया आहियूं। असांखे न रुगो मुनफ़रद टैक्स पॉलिसी आणी पवंदी पर FBR खे बि डिजिटलाइज़ करणो पवंदो। वज़ीर आज़म पारां निमाया टैक्स ॾींदड़नि खे ब्लू पासपोर्ट जारी करण जो ऐलान। PTI बानी उमर अयूब खे क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर ऐं शेर अफ़ज़ल मरवत खे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन नामज़द करे छॾियो। अडियाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे PTI बानी चयो त पंजाब में 40 MPS जे फॉरवर्ड ब्लॉक बाबति ॼाण नाहे। मूंखे जेल में रखणो अथव त भले रखो पर ॿियनि अॻवाननि खे आज़ादु कयो वञे।
IMF हुकूमत जो जदीद तरीन ट्रैक एंड ट्रेस सिस्टम मुकमिल तौर लागू करण जो मुतालबो करे छडि॒यो। नाणे वारी वज़ारत मूजिब आलमी मालियाती इदारे FBR जे ट्रैक एंड ट्रेस सिस्टम ते बेअतमादी ज़ाहिर कंदे मुकमिल तौर लागू करण जी घुर कई। IMF सिगरेट, खंड, भाण ऐं सीमेंट जे शोबनि में टैक्स चोरी रोकण लाइ खयल कदमनि खे अणपूरो करार ॾींदे चयो आहे त FBR 2 सालनि दौरान भाणर खां अलावा कंहिं बि शोबे ते ट्रैक एंड ट्रेस सिस्टम लागू नाहे करे सघियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां IMF जे तय थियल शर्तुनि ते मुकमिल अमल दरामद जी हिदायत। हुकूमत पारां PIA खे खंगाइण जो उसूली फ़ैसिलो। PIA जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इदारे जी निजकारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्कीम ऑफ अरेंजमेंट तहत PIA जी निजकारी जो मंसूबो सिक्योरिटी एक्सचेंज ऑफ कंपनी खे पेश करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब PIA खे 2 इदारनि में विरहाइण ऐं जिन मुलाज़िमनि जी सर्विस 4 साल रहिजी वई आहे उन्हनि खे रिटायर करण जी तजवीज़ PIA जे मुस्तक़िल मुलाज़िमनि जे मुस्तक़बिल ते बि वीचारियो वियो। इरसा चेयरमैन जी मुक़ररी वारे मामले ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त पीपल्स पार्टी जा कर्ज़ीनायूं खेनि आइनी उहिदा हुकूमत सां सहकार करण लाइ ॾिना आहिनि। इरसा चेयरमैन वारो मामलो मीडिया में आणण बदिरां PPA खे असां सां ॻाल्हाइण घुर्जे हा। पीपल्स पार्टी अॻवान शाहजहा मरी रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इरसा जे कानून में लिखियलु आहे त चेयरमैन जी मुक़ररी ते सूबनि सां मुशावरत कई वेंदी। कानून न बि हुजे तॾहिं बि एतादियुनि सां मुशावरत करणु घुर्जे हा। नून लीग पीपल्स पार्टी जो वोट मुफ़्त में वठणु चाहे थी ऐं उहो सम्झे थी त संदन हर गैर कानूनी कम में साथ ॾींदासीं त पोइ हू अहमकनि जी जन्नत में रहनि था। कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में हिकु घर ते दस्ती बम हमिलो, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हमले में घर धणी इक़बाल समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। PTI पारां जुल्फी बुखारी ऐं राजा नासिर अब्बास खे पंजाब मां सेनेट जी टिकट ॾियण जो ऐलान। आज़म सवाती खां टिकट वापसि वठी नूरुल हक कादरी खे ॾिनी वई। बैरिस्टर गौर चयो आहे त बानी PTI खे सियासी केसिस में गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि आज़ादी लाइ एहतिजाज कयो वेंदो। बुशरा बीबीअ जे बयान खे पॉलिसी बयान सम्झो वञे। JUI सेनेटर तलहा महमूद पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तलहा महमूद चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी खेसि पीपल्स पार्टी में शमूलियत जी दावत ॾिनी हुई। मौलाना फज़ल रहमान सां का बि नाराज़गी नाहे। फैसल करीम कुंडी चयो त केतिराई अॻवान साणनि राब्ते में आहिनि। जल्द वधीक माण्हू पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार कंदा। ख़ैबर पख्तूनख्वा में अपोज़िशन वॾो सरप्राइज़ ॾींदी। PTI में फॉरवर्ड ब्लॉक ठहण जा बि सांभा आहिनि। संगरार मां 32 महीना अॻु अगवा कयल मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ जसकम ऐं ॿियनि धुरियुनि पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा। खेरापुर, रतोदेरो, मिठाणी, जाती, सन, जामसा, पीर जो ॻोठ, कोटड़ी, कंडियारो, कंधाकोट, ठुल ऐं मांझनि में जसकम पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मीरपुर माथेले, तलहार ऐं कलोई में सियासी समाजी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी जो एहतिजाज। अॻवाननि चयो आहे त 19 अगस्त 2021 में योम आशूर जे ॾींहुं 7 भरियुनि जी प्रिया कुमारी खे अॻवा कयो वियो। 32 महीना गुज़रण बावजूदि निंगरी बाज़ियाब न थियण पुलिस जी नाअहली आहे। निंगरी खे फौरी तौर बाज़ियाब कराए वाटसन में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। खैरपुर में खांगी स्कूल जी शागिर्दियाणी सां मुबैना ॾाढाई जी कोशिश। प्रिंसिपल ऐं उस्ताद गिरफ़्तार। मास्तर ॻाल्हि लिकाइण लाइ शागिर्दियाणी खे 50 रुपया ख़र्ची ॾिनी। माइटनि पारां पैसनि बाबति पुछाणे ते शागिर्दियाणी जो सॼो किसो बयानु कयो। निंगरी जो चवणु आहे त मास्तर शकील अंसारी 3 ॾींहनि खां रिसेस वक़्तु मथीं क्लासरूम
वठी वञी गंदियूं हरकतूं कंदो हो। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल मास्टर शकील अंसारी ऐं स्कूल जे प्रिंसिपल अताउल्ला कंधर खे गिरफ़्तार करे वरितो। तंगवाणी में ॾोहारियुनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल ॾाहाणी जो केस सिपाही अली गौहर ॾाहाणी जी फरियाद ते 9 ॼातल जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी आहे। ॾोहारियुनि जे ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे।